नाज़रीन, टंडोअलायार ज़िले में 9 ऐं 10 जा पेपर जारी आहिनि। अॼु 10 जी अंग्रेज़ी जो पर्चो वरितो पियो वञे। कापी जी धूम मतल आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं मराठी टीवी न्यूज़ जे रिपोर्टर नसीर शाह खां। जी नसीर, वधीक छा अपडेट्स आहिनि? जी त नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त सिंध में 9 ऐं 10 जा जेके आहिनि पेपर शुरू थी विया आहिनि। अञा जेको गुज़िरियल ॾींहुं 9 जो पेपर हो, अॼु 10 जमायत जो इंग्लिश जो पेपर आहे, जंहिंजे हवाले सां ज़िले टंडोअलायार में 25 खां वधीक सेंटर खोलिया विया आहिनि, जिन में छोकिरियूं ऐं छोकिरा पिणु इम्तिहान ॾेई रहिया आहिनि। पर गुज़िरियल ॾींहुं कल्ह खां ऐं अॼु खां वठी कापी जी धुन मतल आहे। जेके मोबाइलनि ज़रिए मैसेजनि ज़रिए पंहिंजो कापी कराई पई वञे ऐं कापी थिए पई, जॾहिं त मोबाइल ॿाहिरि खां न वरिता विया आहिनि। इंतिज़ामिया पारां त ॿाहिरि इंतिज़ाम कया विया आहिनि। पुलिस फोर्स बि आहे ऐं पुलिस फोर्स बि मौजूदु आहे। उनजे बावजूदि बि अंदरि जेको आहे सो कापी जी धुम मतल आहे ऐं पेपर जेके आहिनि से व्हाट्सएप ज़रिए पंहिंजे ॿारनि ताईं पहुचनि पिया। ऐं जॾहिं त सॼे ज़िले मंझि गुज़िरियल ॾींहुं बि ऐं अॼु बि बिजली बंदि आहे, जंहिंजे करे ॿार ॾाढा सख़्तु परेशान आहिनि। ऐं इन बिजली बंदि मंझि इम्तिहान ॾेई रहिया आहिनि जेके ॿार ॾाढा सख़्तु परेशान आहिनि। जॾहिं त इंतिज़ामिया तरफ़ां बिजली जे हवाले सां ॿुधायो पियो वञे त इंतिज़ामिया चयो त असां बार वापदा वारनि खे चयो अथऊं त बिजली चालू करियो ऐं नंढड़ा ॿार मासूम तंग थी रहिया आहिनि, पर बिजली वारा ॿुधण लाइ तयार ई न आहिनि। जी ठीकु आहे नसीर, वधीक अपडेट्स ॾियण लाइ अवां जी वॾी महिरबानी।